ओम शांति। अॼु जी मुरली तारीख़ आहे 4/1/2025। अॼु मिठा मिठा बाप दादा चवनि था, मीठी मीठी ॿार जे शुरू खां भक्ति कई आहे, 84 जन्म वरिता आहिनि, उहे तव्हांजे ज्ञान खे सुठी रुचि सां ॿुधंदा, इशारे सां ई सम्झी वेंदा। प्रश्न: देवी देवता घराने जे नज़दीक वारी आत्माऊं या दूर वारी आत्माऊं जी परीक्षा हूंदी। उत्तर: जो तव्हांजे देवता घराने जी आत्माऊं हूंदियूं, उन्हनि खे ज्ञान जी सभु ॻाल्हियूं ॿुधंदे ई जची वेंदियूं। उहो मूंझदा न। जेतिरो ॾाढी भक्ति कई हूंदी, ओतिरो जास्ती ॿुधण जी कोशिशि कंदा। त ॿारनि की नब्ज़ ॾिसी करे सेवा करणी आहे। ओम शांति। रूहानी बाप वेई रूहानी ॿारनि खे सम्झाईंदा आहिनि। इहे त ॿार सम्झी विया आहिनि। रूहानी बाप निराकार हिन शरीर द्वारा वेई सम्झाईंदा आहिनि। असां आत्मायूं बि निराकार, उहा हिन शरीर सां ॿुधूं था त हाणे ॿ बाप इकट्ठा आहिनि। ॿार ॼाणंदा आहिनि ॿई बाबा हिते आहिनि। टे बाप खे ॼाणंदा आहियो, परंतु उन्हनि सां पोइ बि उहो सुठो आहे। टे बाप खे ॼाणंदा आहियो, परंतु उन्हनि सां इहे ब्रह्मा बाबा सुठा आहिनि। ब्रह्मा बाबा खां पोइ उहे सुठा आहिनि, नंबरवार आहिनि। त हुन लौकिक सां संबंध कढी बाक़ी हिन ॿिन्हिनि सां संबंध थी वेंदो आहे। बाप वेई सम्झाईंदा आहिनि मनुष्यनि खे कीअं सम्झाइणो आहे। तव्हां वटि मेलो प्रदर्शनी में त ॾाढा ईंदा आहिनि। इहे बि तव्हां ॼाणंदा आहियो 84 जन्म कोई सभु त न वठंदा न। इहे कीअं पतो पए कि 84 जन्म वठण वारो आहे या 10 जन्म वठण वारो आहे, व 20 जन्म वठण वारो आहे। हाणे तव्हां ॿार इहे त सम्झंदा आहियो कि जंहिं ॾाढी भक्ति कई हूंदी शुरू खां वठी करे, त उन्हनि खे फल बि एतिरो ई जल्दी ऐं सुठो मिलंदो। थोरी भक्ति कई हूंदी ऐं देरी सां ई कई हूंदी, त फल बि एतिरो थोरो ऐं देरी सां मिलंदो। इहे बाबा सर्विस करण वारे ॿारनि जे लाइ सम्झाईंदा आहिनि। चओ तव्हां भारतवासी आहियो त ॿुधायो, देवी देवताउनि खे मञंदा आहियो? भारत में हिन लक्ष्मी नारायण जो राज्य हुयो, जो 84 जन्म वठण वारा हूंदा। शुरू खां भक्ति कई हूंदी, उहा झटि सम्झी वेंदा। बराबरि आदि सनातन देवी देवता धर्म हुयो। रुचि सां ॿुधण लॻी वेंदा। कोई त ईअं ई ॾिसी करे हली वेंदो, कोई पुछंदा बि न। जीअं कि बुद्धि में वेंदो ई न, त उन्हनि जे लाइ सम्झणो खपे इहा अञा ताईं हितां जा उन्हनि जे लाइ सम्झणो खपे इहा अञा ताईं हितां जा न आहे। अॻियां हली सम्झी वठंदा। कोई खे सम्झाइण सां झटि गंद हिलंदो। बराबरि हिन हिसाब सां त 84 जन्म ठीकु आहिनि। अगरि चईंदासीं कीअं सम्झूं कि पूरा 84 जन्म वरिता आहिनि। अच्छा 84 न त 82 जन्म वरिता हूंदा। देवता धर्म में त ईंदा न। ॾिसो एतिरो बुद्धि में जचंदो न आहे त सम्झो 84 जन्म वठण वारो न हूंदो। दूर वारा कम ॿुधंदा। जेतिरो ॾाढी भक्ति कई हूंदी, उहा जास्ती ॿुधण जी कोशिशि कंदा। जड़ सम्झी वेंदा। कम सम्झाईंदा त सम्झो इहा अगरि कम सम्झंदा त सम्झो देरी सां अचण वारो आहे। भक्ति बि देरी सां ई थींदी आहे। ॾाढी भक्ति करण वारा इशारे सां सम्झी वेंदा आहिनि। ड्रामो रिपीट थींदो आहे न। ॾाढी भक्ति करण वारा इशारे सां सम्झी वेंदा आहिनि। ड्रामो रिपीट त थींदो ई आहे न। सॼो भक्ति ते मदार आहे। हिन बाबा नंबर 1 भक्ति कई अथई। कम भक्ति कई हूंदई त फल बि कम मिलंदो। इहे सभु सम्झण जी ॻाल्हियूं आहिनि। मोटी बुद्धि वारा धारण करे न सघनि। इहे मेले प्रदर्शनी त ॾाढा रहंदा। सभु भाषाऊं में निकिरंदा। मेले प्रदर्शनी सॼी दुनिया खे सम्झाइणो आहे
तव्हां आहियो सच्चा सच्चा पैगंबर ऐं मैसेंजर। तव्हांखे सॼी दुनिया खे सम्झाइणो आहे। तव्हां आहियो सच्चा सच्चा पैगंबर ऐं मैसेंजर। उहे धर्म स्थापक त कुझु बि न कंदा आहिनि, न उहे गुरू आहिनि, न ई उहे गुरू आहिनि। गुरू चईंदा आहिनि परंतु उहे कोई सदगति दाता थोरी आहिनि। गुरू अर्थात सदगति करण वारो न, गुरू अर्थात सदगति करण वारो। त उन्हनि खे गुरू कीअं चई सघंदासीं? उहे जॾहिं ईंदा आहिनि उन्हनि जी संस्था ई न त सदगति कंहिंजी कंदा। बाबा चवनि था गुरू चईंदा आहिनि परंतु उहे कोई सदगति थोरी कंदा आहिनि। उहे जॾहिं ईंदा आहिनि त उन्हनि जी संस्था ई न हूंदी आहे त सदगति कीअं करनि? गुरू उहा सदगति ॾे, दुख जी दुनिया सां शांति धाम में वठी वञे। क्राइस्ट आदि गुरू न आहिनि, उहे सिर्फ़ु धर्म स्थापक आहिनि। उन्हनि जो ॿियो कोई पोजीशन आहे। पोजीशन त उन्हनि जो आहे जो पहिरियों सतो प्रधान खां पोइ सतो रजो तमो में ईंदा आहिनि, मतिलबु देवी देवता। उहे त सिर्फ़ु पंहिंजो धर्म स्थापन करे पुनर्जन्म वठंदा आहिनि, है न। उहा जॾहिं पोइ सभिनि जी तमो प्रधान अवस्था थींदी आहे त बाप अची करे सभिनि खे पवित्र ठाहे वठी वेंदा आहिनि, पावन ठाहिनि। त पोइ पतित दुनिया में पावन ठहिया त पोइ पतित दुनिया में रही न सघंदा न। पवित्र आत्मायूं हली वेंदियूं मुक्ति धाम में, पोइ जीवन मुक्ति धाम में ईंदियूं। चईंदा बि आहिनि कि उहो लिबरेटर आहे, गाइड आहे, परंतु इन जो अर्थ बि न सम्झंदा आहिनि कि बाबा लिबरेटर गाइड कंहिं हिसाब सां आहे, है न। परंतु अर्थ न सम्झंदा आहिनि। अर्थ सम्झी वञनि त उन्हनि खे ॼाणे वञनि न। सतयुग में भक्ति मार्ग जे अक्षर बि बंदि थी वेंदा आहिनि। सतयुग में भक्ति मार्ग जा अक्षर बि बंदि थी वेंदा आहिनि। इहे बि ड्रामा में नूंद आहे जो सभु पंहिंजो पार्ट वॼाईंदा रहंदा आहिनि। सदगति त हिकु बि पाए न सघे। हाणे तव्हांखे ज्ञान मिले थो न। बाप बि चईंदा आहिनि मां कल्प जे संगम युग ते ईंदो आहियां। इनखे कल्याणकारी संगम युग चइबो आहे। ॿियो कोई युग कल्याणकारी न आहे। सत्य त्रेता जी संगम जो कोई महत्व न आहे। सूर्यवंशी पास्ट थियो, पोइ चंद्रवंशी राज्य हलंदो आहे, पोइ चंद्रवंशी खां पोइ वैश्यवंशी ठहींदा। त चंद्रवंशी पास्ट थी वियो, हुन खां पोइ छा ठहियो उहो पतो ई न रहंदो आहे। चित्र आदि रहंदा आहिनि त सम्झंदा इहे सूर्यवंशी असांखां वॾा आहिनि, इहे चंद्रवंशी हुया। जीअं हिस्ट्री में पढ़ंदा आहियूं न, पहिरियों ईअं हुयो ईअं हुते बि चित्र आदि हूंदा त हुतां जा माण्हू बि सम्झंदा हा इहे सूर्यवंशी हुया, इहे चंद्रवंशी हुया। उहो महाराजा, उहो राजा, उहो वॾो धनवान हुयो। सूर्यवंशी वॾो धनवान हुयो, उहो पोइ नापास थी वियो आहे। इहे ॻाल्हियूं कोई शास्त्रनि में न आहिनि। हाणे बाप बि सम्झाईंदा आहिनि। बाबा हाणे सत्य त्रेता जी, वैसे त बाबा पूरे कल्प जी ॿुधाइनि था, लेकिन बाबा जे ज्ञान में नवीनता बि हिकु इहे बि नवीनता आहे न। सत्य त्रेता जे बारे में हिस्ट्री में ॿुधाईंदा आहिनि बाबा। त बाबा चवनि था इहे कोई ॻाल्हियूं शास्त्रनि में न आहिनि। हाणे बाप बि सभिनि खे सम्झाईंदा आहिनि। सभई चईंदा आहिनि असांखे लिबरेट करो, पतित खां पावन ठाहियो। सुख जे लाइ न चईंदा, छोजी सुख जे लाइ निंदा करे छॾी अथनि, है न। पतित खां पावन ठाहियो, सुख जे लाइ न चईंदा कि लिबरेट करो। सुख जे लाइ बाबा खे सभई चईंदा आहिनि कि अची करे लिबरेट करो, पतित खां पावन ठाहियो। सुख जे लाइ न चईंदा, छोजी सुख जे लाइ निंदा करे छॾी अथनि शास्त्रनि में। सभु चईंदा आहिनि मन जी शांती कीअं मिले। सभु चईंदा आहिनि
सां ई लिबरेट करो चईंदा न, लेकिन शास्त्रनि में न सुख जे लाइ बि निंदा लिखी छॾी अथनि, श्री स्वर्ग में बि दुख लाहे छॾियो अथनि। सभु चईंदा आहिनि मन जी शांती कीअं मिले। हाणे तव्हां भारत सम्झंदा आहियो तव्हांखे सुख शांती ॿई मिलंदी आहे। जिते शांती आहे उते सुख आहे, जिते अशांती आहे उते दुख आहे। सतयुग में सुख शांति आहे, हिते दुख अशांति आहे। इहे बाप वेई सम्झाईंदा आहिनि तव्हांखे। माया रावण केतिरो तुच्छ बुद्धि ठाहे छॾियो अथनि। इहे सभु ड्रामो ठहियलु आहे न। बाप चईंदा आहिनि मां बि ड्रामा जे बंधन में बंधल आहियां। मुंहिंजो पाठ ई हाणे आहे जो वॼायां थो। चईंदा बि आहिनि बाबा कल्प कल्प अची करे, कल्प कल्प तव्हां ई अची करे भ्रष्टाचारी पतित खां श्रेष्ठाचारी पावन ठाहींदा आहियो न। मुंहिंजो पाठ ई हाणे आहे जो मां वॼायां थो। बाबा चईंदा आहिनि मां ड्रामा जे बंधन में बंधल आहियां। मुंहिंजो पाठ ई हाणे आहे जो वॼायां थो। चईंदा बि आहिनि बाबा कल्प कल्प तव्हां ई अची करे भ्रष्टाचारी पतित खां श्रेष्ठाचारी ठाहींदा आहियो। भ्रष्टाचारी ठहिया आहिनि रावण द्वारा। हाणे बाप अची करे मनुष्य खां देवता ठाहींदा आहिनि, श्रेष्ठाचारी ठाहींदा आहिनि। ये जो गायन आहे हुनजो अर्थ बाप ई अची करे सम्झाईंदा आहिनि। हुन अकाल तख़्त ते वेहण वारा बि हिन जो अर्थ न सम्झंदा आहिनि। बाबा तव्हांखे सम्झायो आहे आत्माऊं अकाल मूर्त आहिनि। आत्मा खे इहो शरीर आहे, आत्मा जो इहो शरीर आहे रथ। हिन ते अकाल अर्थात जेके काल न खाईंदो आहे उहा आत्मा विराजमान आहे। सप्तक में तव्हांखे काल न खाईंदो। अकाले मृत्यु कॾहिं न थींदी। उहा आहे ई अमरलोक। इहो आहे ई मृत्युलोक। अमरलोक मृत्युलोक जो अर्थ कोई सम्झंदा न आहिनि। बाबा चईंदा आहिनि मां तव्हांखे ॾाढो सिंपल सम्झाईंदो। सिर्फ़ु मामेकम यादि करो त पावन ठही वेंदा। साधु संत आदि बि ॻाईंदा आहिनि पतित पावन बाप खे सॾु कंदा आहिनि। किथे बि वञो त ज़रूरु चईंदा पतित पावन। सच त कॾहिं छिपी न सघंदो है न। सच त कॾहिं छिपी न सघंदो। त तव्हां ॼाणंदा आहियो हाणे पतित पावन बाबा आयल आहिनि, है न। त तव्हां ॼाणंदा आहियो हाणे पतित पावन बाबा आयल आहिनि। असां रास्तो ॿुधायूं था न। हाणे पतित पावन बाबा आयल आहिनि ऐं बाबा असांखे रास्तो ॿुधाइनि था। बाबा चवनि था तव्हां ॼाणंदा आहियो हाणे पतित पावन बाबा आयल आहिनि। असां रास्तो ॿुधायूं था ऐं जो बाबा असांखे ॿुधायो अथई उहो तव्हांखे ॿुधायूं था। कल्प पहिरियों बि चयो हुयो न पंहिंजी खे आत्मा सम्झ मामेकम यादि करो त तव्हां सतो प्रधान थी वेंदव। तव्हां सभु आशिक़ आहियो मुझ माशूक जा। उहा आशिक़ माशूक त हिकु जन्म जे लाइ हूंदा आहिनि। तव्हां जन्म जन्मांतर जा आशिक़ आहियो, यादि कंदा आया आहियो न। हे प्रभु ॾियण वारो त हिकु बाप ई आहे न। सचा ॿार सभु बाप सां ई मांगदा आहिनि। ॾियण वारो त बाबा आहे, ॿार सभु हिकु बाप सां ई मांगदा आहिनि। आत्मा जॾहिं दुखी थी वेंदी आहे त बाप खे यादि कंदी आहे। सुख में कोई यादि ई न कंदो आहे, दुख में सभई यादि कंदा आहिनि। बाबा अची करे सदगति ॾियो। दुख में चईंदा आहिनि जीअं गुरू वटि वेंदा आहिनि न असांखे ॿारु ॾियो। अच्छा ॿारु मिली वियो त ख़ुशी थींदी, ॿारु न थियो त चईंदा ईश्वर जी भावी। ड्रामे खे त उहे सम्झंदा ई न आहिनि। अगरि उहो ड्रामो चवनि त पोइ सॼो मालूम हुजिणो खपे न। तव्हां ड्रामा खे ॼाणंदा आहियो, ॿियो कोई न ॼाणंदा आहिनि। असां ड्रामे खे ॼाणंदा आहियूं, ॿियो कोई न ॼाणंदा आहिनि। न कोई शास्त्रनि में ई आहे। ड्रामा माना ड्रामा, उन्हनि जे आदि मध्य अंत जो पतो हुजिणो खपे न। ड्रामा जे आदि मध्य अंत जो हर हिक खे पतो हुजिणो खपे। ड्रामा माना ड्रामा,
बाप चईंदा आहिनि मां 5000 वर्ष पोइ ईंदो आहियां। इहे 4 युग बिल्कुलु इक्वल आहिनि। स्वास्तिक जो बि महत्व आहे न। खातो त ठाहींदा आहिनि त हुन में स्वास्तिक ठाहींदा आहिनि। इहे बि खातो आहे न। असांजो फ़ाइदो कीअं थींदो आहे, पोइ घाटो कीअं पवंदो आहे। घाटो पवंदे पवंदे हाणे पूरो घाटो पइजी वियो आहे। इहा हार जीत जो खेल आहे। पैसा आहिनि ऐं हेल्थ बि आहे त सुख आहे। पैसा आहिनि, हेल्थ न आहे त दुख आहे। पैसा आहिनि ऐं हेल्थ बि आहे त सुख आहे। पैसा आहे, हेल्थ न आहे त सुख बि न आहे। तव्हांखे हेल्दी वेल्दी ॿई, हेल्थ वेल्थ ॿई ॾींदा आहिनि त हैप्पीनेस आहे ई। जॾहिं कोई शरीर छॾंदो त मुख सां त चईंदा न फलानो स्वर्ग पधारियो, लेकिन अंदरि दुखी थींदा रहंदा आहिनि। इन में त ॿियो ई ख़ुशि थियणो खपे न। पोइ हुनजी आत्मा खे नर्क में छो सॾु कंदा आहियो? कुझु बि सम्झंदा न आहे, है न। कुझु बि सम्झंदा न आहे। छा था चऊं, छा था लिखूं। हाणे बाप अची करे सभु ॻाल्हियूं सम्झाईंदा आहिनि। बीज ऐं झाड़ जो राज़ सम्झाईंदा आहिनि। इहे झाड़ ॿियो कोई ठाहे न सघे। इहे कोई हिननि न ठाहियो आहे। इन्हनि जो कोई गुरू न हुयो। अगरि इहे कोई हिननि न ठाता आहिनि, इन्हनि जो कोई गुरू न हुयो। अगरि हुजे हा त उन्हनि जा ॿिया बि त शिष्य हुजनि हा न। मनुष्य सम्झंदा आहिनि इन्हनि खे कोई गुरू सेखारियो अथई, या चईंदा आहिनि या त चईंदा आहिनि परमात्मा जी शक्ति प्रवेश कंदी आहे। अरे परमात्मा जी शक्ति कीअं प्रवेश कंदी? वीचारा कुझु बि न ॼाणंदा आहिनि। बाबा ख़ुदि वेही सभु ॻाल्हियूं सम्झाईंदा आहिनि। मां चयो हुयो न, मां साधारण बूढ़े तन में ईंदमि, अची करे तव्हांखे पढ़ाईंदमि। इहे बि ॿुधंदा आहिनि। अटेंशन त असांजे मथां आहे न। इहे बि ॿुधंदा आहिनि। अटेंशन त असांजे मथां आहे न। इहे बि स्टूडेंट आहिनि। इहे पंहिंजे खे ॿियो कुझु न चईंदा आहिनि। प्रजापिता सू बि स्टूडेंट। भल इन्हनि विनाश बि ॾिठो, परंतु सम्झो कुझु न। आहिस्ते आहिस्ते सम्झंदा विया, जीअं तव्हां सम्झंदा वेंदा आहियो। बाप तव्हांखे सम्झाईंदा आहिनि, विच में इहे सभु सम्झी वेंदा आहिनि, पढ़ंदा रहंदा आहिनि। ब्रह्मा बाबा शिव बाबा असांखे ॾिसी पढ़ाईंदा आहिनि, पर विच में ब्रह्मा बाबा बि सभु ॿुधी वठंदा आहिनि, सम्झी वठंदा आहिनि। हर हिकु स्टूडेंट पुरुषार्थ कंदा पढ़ण जो। ब्रह्मा विष्णु शंकर त आहिनि ई सूक्ष्म बतन वासी। उन्हनि जो छा पाठ इहे बि कोई ॼाणंदा न आहिनि। बाबा हर हिकु ॻाल्हि आपे ई सम्झाईंदा आहिनि। तव्हां प्रश्न कोई पुछी न सघंदो। मथे में आहे शिव परमात्मा, पोइ आहे देवी देवता आहिनि। उन्हनि खे मिलाए कीअं सघंदा आहियूं? शिव बाबा अलॻि, ब्रह्मा विष्णु शंकर अलॻि। हाणे तव्हां ॿार ॼाणंदा आहियो, बाबा इन्हनि में अची करे प्रवेश कंदा आहिनि। हिन करे चइबो आहे बाप दादा। बाबा इन्हनि में अची करे प्रवेश कंदा आहिनि, हिन करे चइबो आहे बाप दादा। बाबा अलॻि आहे, दादा अलॻि आहे। शिव बाप, दादा ब्रह्मा। फर्ज़ु शिव सां मिलंदो आहे इन्हनि द्वारा। ब्रह्मण थी विया ब्रह्मा जा ॿार। बाप एडॉप्ट कयईं ड्रामा प्लान अनुसार। बाप चईंदा आहिनि नंबर 1 भगत इहो आहे। 84 जन्म बि इन्हनि जा ई आहिनि। सांवरो और गोरो बि इन्हनि खे ई चईंदा आहियूं। सांवरो गोरो बि इन्हनि खे ई चईंदा आहिनि, ब्रह्मा बाबा जी आत्मा खे। श्री कृष्ण सतयुग जो गोरो हुयो, सतयुग में गोरो हुयो, कलयुग में सांवरो आहे। पतितापो पावन ठहींदा आहिनि। तव्हां बि ईअं ठहींदा आहियो न। इहा आयरन एजेड वर्ल्ड आहे, उहो गोल्डन एजेड आहे। सीढ़ी जो कंहिंखे पतो न आहे। जो पुठियां ईंदा आहिनि उहे 84 जन्म थोरी वठंदा हूंदा, उहो ज़रूरु कम जन्म वठंदा हूंदा। पोइ उन्हनि खे सीढ़ी में ॾेखाए कीअं सघंदा आहियूं, है न। सीढ़ी जो कंहिंखे पतो न आहे। जो पुठियां ईंदा आहिनि उहे 84 जन्म थोरी वठंदा आहिनि।
वो ज़रूरु कम जन्म वठंदा, पोइ उन्हनि खे सीढ़ी में कीअं ॾेखारे सघंदा आहियूं। बाबा सम्झाईंदा आहिनि सभिनि खां जास्ती जन्म केरु वठंदो आहे, सभिनि खां कम जन्म केरु वठंदो। ये नॉलेज आहे न, बाबा ई नॉलेजफुल पतित पावन आहे। आदि मध्य अंत जी नॉलेज ॿुधाइनि था न बाबा। बाबा असांखे आदि मध्य अंत जी नॉलेज ॿुधाइनि था। उहे सभु नेति कंदा आहिनि, पंहिंजे खे आत्मा ई न ॼाणंदा आहिनि त बाप खे पोइ कीअं ॼाणंदा। सिर्फ़ु चइण मात्र चई ॾींदा आहिनि आत्मा छा चीज आहे, कुझु बि ॼाणंदा ई न आहिनि। तव्हां हाणे ॼाणंदा आहियो आत्मा अविनाशी आहे, हुन में 84 जन्मनि जो अविनाशी पार्ट नूंदल आहे। एतिरी नंढी सी आत्मा में केतिरो पार्ट नूंदल आहे। जो सुठी रीति ॿुधंदा सम्झंदा त सम्झाईंदा, इहे त सम्झबो इहे नज़दीक वारो बुद्धि में वेंदो ई न त देरी सां अचण वारो हूंदो। ॿुधाइण जी समय नब्ज़ ॾिसबी आहे न, सम्झाइण वारा बि नंबरवार आहिनि। तव्हांजी पढ़ाई आहे, राजधानी स्थापना थिए थी, असांजी राजधानी स्थापना थिए थी न। बाबा चईंदा आहिनि कोई त ऊच ते ऊच राजा ई पद पाईंदा आहिनि, कोई त प्रजा में बि नौकर चाकर ठही वेंदा आहिनि। बाक़ी हा एतिरो आहे कि सत्युग में कोई दुख न आहे, उन्हनि खे चइबो आहे सुखधाम। बहिश्त पास्ट थी वियो न, तॾहिं त यादि कंदा आहिनि। मनुष्य सम्झंदा आहिनि स्वर्ग कोई मथे छत में हूंदो, माण्हू ईअं सम्झंदा आहिनि। दिलवाड़ा मंदिर में तव्हांजो पूरो यादगार आहे। आदि देव आदि देवी ऐं ॿार हेठि योग में वेठा आहिनि, मथे में राजा ई खड़ी आहे। मनुष्य त दर्शन कंदा, पैसा रखंदा, सम्झंदा कुझु बि न। तव्हां ॿारनि खे ज्ञान जो टियों नेत्र मिलियो आहे न। तव्हां सभिनि खां पहिरियों त बाप जी बायोग्राफी खे ॼाणे विया हो, ॿियो छा खपे, है न। तव्हां सभिनि खां पहिरियों बाप जी बायोग्राफी खे ॼाणे वरितो, ॿियो छा खपे। बाप खे ॼाणण सां सभु कुझु सम्झ में, बाप खे ॼाणण सां सभु कुझु सम्झ में अची वेंदो। हिकु बार बसि शिव बाप खे ॼाणे वठनि, इहे मञी वठनि कि असां सभिनि आत्माउनि जो पिता शिव परमात्मा आहे, त ख़ुशी थियणी खपे। तव्हां ॼाणंदा आहियो हाणे सतयुग में वञी करे सोने जा महल ठाहींदासीं, राज्य कंदासीं, न। पहिरियों त बाप जी बायोग्राफी खे ॼाणे वठो, ऐं ॿियो छा खपे। बाप खे ॼाणण सां सभु कुझु ॼाणे ऐं सम्झी वठंदो, त ख़ुशी थियणी खपे न, त ख़ुशी हुजणी खपे। त बाबा चवनि था तव्हां ॼाणंदा आहियो हाणे सतयुग में वञी करे असां सोने हीरे जा महल ठाहींदासीं, राज्य कंदासीं। जो सर्विसेबल ॿार हूंदा उन्हनि जी बुद्धि में रहंदो इहे स्पिरिचुअल नॉलेज। स्पिरिचुअल फादर ई असांखे अची करे ॾींदा आहिनि। स्पिरिचुअल फादर चइबो आहे आत्माउनि जी पिता खे। असां सभु आत्माऊं, असां सभु आत्माऊं आहियूं। असां सभिनि आत्माउनि जो पिता निराकार परम पिता परमात्मा शिव बाबा आहे। बाबा चईंदा आहिनि स्पिरिचुअल फादर चइबो आहे आत्माउनि जे पिता खे, उहे ई सदगति दाता आहे, सुख शांति जो वरसो ॾींदा आहिनि। तव्हां सम्झाए सघंदा आहियो ये सीढ़ी भारतवासियुनि जी आहे जो 84 जन्म वठंदा आहिनि। तव्हां ईंदा ई अध में आहियो, उन्हनि खे सम्झाए सघंदा आहियो त तव्हांजे 84 जन्म कीअं थींदा। सभिनि खां जास्ती जन्म असां वठंदा आहियूं। इहे ॾाढी सम्झण जी ॻाल्हियूं आहिनि। मुख्य ॻाल्हि आहे ही पदत खां पावन ठहिण जे लाइ बुद्धि योग बाप सां लॻाइणो।
मुख्य ॻाल्हि आहे ही पतित खां पावन ठहिण लाइ बुद्धि योग बाप सां लॻाइणो आहे। पावन ठहिण जी प्रतिज्ञा करे पोइ अगरि पतित ठहींदा आहिनि त हॾु गुॾु हिकदमि टुटी पवंदो। पावन ठहिण जी प्रतिज्ञा करे पोइ अगरि पतित ठहनि त हॾु गुॾु हिकदमि टुटी पवनि, जीअं त 5 मंज़िल सां किरी पिया। बुद्धि ही मलेश जी थी वेंदी, दिलि अंदरि खाईंदो रहंदो, मुख सां कुझु कढी न सघंदा। इन करे बाबा चवंदा आहिनि ॿार ख़बरदार रहो। अच्छा मीठी मीठी सिकी लॾे ॿारनि प्रति माता पिता बाप दादा जो यादि प्यार ऐं गुड मॉर्निंग। रूहानी बाप जी सभिनि रूहानी ॿारनि खे नमस्ते। असांजी बि रूहानी माता पिता बाप दादा खे यादि प्यार गुड मॉर्निंग ऐं नमस्ते। धारणा जे लाइ मुख्य सार हिन ड्रामा खे यथार्थ रीति सम्झी माया जे बंधननि सां मुक्त थियणो। हिन ड्रामा खे यथार्थ रीति सम्झी करे माया जे बंधननि सां मुक्त थियणो आहे। स्वयं खे अकाल मूर्त आत्मा सम्झी बाप की यादि करे पावन ठहिणो। ॿियो आहे सच्चो पैगंबर ऐं मैसेंजर ठही सभिनि खे शांतीधाम सुखधाम जो रास्तो ॿुधाइणो। शांतीधाम सुखधाम जो रास्तो ॿुधाइणो। हिन कल्याणकारी संगम युग ते सभी आत्माउनि जो कल्याण करणो। हिन कल्याणकारी संगम युग ते सभी आत्माउनि जो कल्याण करणो। वरदाना बाप ऐं सेवा जी स्मृति सां हिकु स्थिति जो अनुभव करण वारा सर्व आकर्षण मुक्त ठहो। जीअं सर्वेंट खे सदा सेवा ऐं मास्टर यादि रहंदो आहे न, ईअं वर्ल्ड सर्वेंट सच्चा सेवादारी ॿारनि खे बि बाप ऐं सेवा जे सवाइ कुझु बि यादि ई न रहंदो है न। वर्ल्ड सर्वेंट सच्चे सेवादारी ॿारनि खे सिर्फ़ु बाप ऐं सेवा, उन्हनि जे अलावा कुझु बि यादि न हूंदो। इन सां ई हिकु स्थिति में रहण जो अनुभव थींदो आहे। उन्हनि जे हिकु बाप जे रस जे सवाइ सभु रस नीरस लॻंदा। हिकु बाप जो रस अनुभव थियण जे कारण किथे बि उन्हनि जी आकर्षण न वेंदी। ये हिकु स्थिति जो तीव्र पुरुषार्थ ही सर्व आकर्षणनि सां मुक्त ठाहे ॾींदो है न। ये हिकु स्थिति जो तीव्र पुरुषार्थ बाप ऐं सेवा सर्व आकर्षणनि सां मुक्त ठाहे ॾींदो। ये ही श्रेष्ठ मंज़िल आहे। ये ही असांजी श्रेष्ठ मंज़िल आहे। त हिकु बाप जे रस जो अनुभव थियण जे कारण उन्हनि जी किथे बि उन्हनि खे आकर्षण न थींदी। त इहे हिकु स्थिति जो तीव्र पुरुषार्थ सर्व आकर्षण सां मुक्त ठाहे ॾींदो। इहे असांजी श्रेष्ठ मंज़िल आहे। अंतिम में बसि असांखे बाबा ई यादि अचे। अंतिम में सेवा बि न यादि अचणी खपे, सिर्फ़ु बाबा। हाणे बाप ऐं सेवा, बाबा चई स्टॉप मतिलबु स्टॉप। स्लोगन आहे नाज़ुक परिस्थितियुनि खे पेपर में पास थियणो आहे त पंहिंजी नेचर खे शक्तिशाली ठाहियो। पंहिंजी नेचर खे शक्तिशाली ठाहियो। अव्यक्त इशारो सत्यता ऐं सभ्यता रूपी कल्चर खे अपनायो। जॾहिं बि कोई असत्य ॻाल्हि ॾिसंदे ॿुधंदा आहियो त असत्य वायुमंडल न फैलायो। कई चवंदा आहिनि इहे पाप कर्म आहे न, पाप कर्म ॾिठो न मतिलबु ॾिसी न सघंदा आहिनि, लेकिन वायुमंडल में असत्य जा जी ॻाल्हियूं फैलाइनि इहे बि पाप आहे। असां त ॾिठो फलाणे ईअं कई, फलाणो उनखे मारंदो आहे है न, त असां उन्हनि खे सम्झायो। लेकिन अगरि असां वायुमंडल में फैलाए छॾंदासीं कि फलाणो अहिड़ो आहे, फलाणो अहिड़ो आहे, उनखे मारंदो आहे, ईअं कंदो आहे, त इहे बि पाप आहे। लौकिक परिवार में बि अगरि कोई अहिड़ी ॻाल्हि ॾिसबी आहे ॿुधबी आहे त उनखे फैलाइबो न आहे। कन सां ॿुधो ऐं दिलि में छिपायो। यदि कोई व्यर्थ ॻाल्हियुनि जो फैलाव कंदा आहिनि
त इहे नंढा नंढा पाप उड़ती कला जे अनुभव खे समाप्त करे ॾींदा आहिनि। इन करे हिन कर्मनि जी गहन गति खे सम्झी करे यथार्थ रूप में सत्यता जी शक्ति खे धारण करो, है न। त असांखे कंहिंजी बि कमी कमज़ोरी, कंहिंजी बि ग़लति ॻाल्हि खे फैलाइणो न आहे, हीअ बि पाप आहे। त हिन कर्मनि जी गहन गति खे सम्झी करे यथार्थ रूप में सत्यता जी शक्ति खे धारण करो। अच्छा, ओम शांति। बाबा खे यादि करो।